इस्लामाबाद हुकूमत ऐं PTI विच में ॻाल्हियूं शुरू थी वयूं आहिनि। इन सिलसिले में हुकूमत जा 7 ऐं PTI जा 3 मेंबर इजलास में शरीक आहिनि। स्पीकर सरदार अयाज सादिक जी सदारत हेठि आला सतही ॻाल्हियुनि में शिरकत जे लाइ तहरीक इंसाफ़ जा 3 अॻवान पार्लियामेंट हाउस पहुता। जॾहिं त हुकूमत तरफ़ां इरफान ऐं सिद्दीकी, अलीम ख़ान, इसहाक डार, नवीद कमर, राजा परवेज़ अशरफ, राना सनाउल्लाह बि पंहिंजे पहुची विया। यादि रहे त हुकूमती इत्तेहाद ऐं तहरीक इंसाफ़ जे ॻाल्हियुनि जे पहिरें दौर जे इन कैमरा इजलास थींदो, जंहिंमें ॻाल्हियुनि जो हंधि ते TRO तय कया वेंदा। हुकूमती कमेटी में इसहाक डार, राना सनाउल्लाह, इरफान सिद्दीकी शामिल आहिनि। उन खां अलावा राजा परवेज़ अशरफ, नवीद कमर, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अब्दुल हलीम ख़ान ऐं चौधरी सालिक बि हुकूमती कमेटी में शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।